आवाज़ सिंध न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। शाह जी मशीन का खबर शामिल कयूं पिया। बिलावल सोलंकी की रिपोर्ट मुताबिक़ शाह जी मशीन के भरसां गडेजी में केतरनि महीननि खां बिजली जा 2 ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि, पर अञा ताईं तब्दील न किया विया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीटीआई के अॻवान इरफान शाहनी शहरुनि के इज्तिमा के ख़िताब कंदे चयो। उन चयो त पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ पाण में मुतहद थियणो पवंदो। गडेजी जो को भी वाली वारस न है। बिजली जा सड़ियल ट्रांसफार्मरनि जे करे शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि ऐं बिजली जा ॻरा बिल अदा करे रहिया आहिनि। शहरनि जो ड्रेनेज निज़ाम धरम भरम हुअण जे करे शहर में बदबू फैलिजी वई आहे। उन लाइ तहरीक हलाई वेंदी। उन मौके ते इरशाद मलक, सैयद आसिफ रज़ा शाह, अरबाब सहतो, सदाम ख़ासकली समेत केतिराई शहरी पिण मौजूद हुआ। यार माता सा गलाया तार को मुसाफिर अच्छे मां कर दो तहां आवाम सा गड बिए एसओ ऑफिस जे को पियाओ पुलिस ना जाती करे चौकी थे थाने के पे को पूछाओ हे लोफरा हे जर्सी है आपी भी राजे गडेजे में मुतलक के काबू छोड़ा करो। अरे एडी शई वथा न था करो छा करा खुदारा ये शई तहां दे मां